والصلاة على نبيه والوزن والفضل والعدل والنظم والعظم بالجزم بوحدته بكبريائه بسلطان وبإعلان وبإتقان وبإيمان وبيان في فرقان وحده لا شريك له وحده بوحدة موحدا بوحدة موحدا بوحدة وحيدا وأحدا بلا مدد وجدد ونسب ووصف في الكمال لا شريك له ولا نظير له ولا مشير له ولا مثل له ولا مثال له ولا كفو له ولا نظير له ولا مشير له ولا شريك له ولا جلد بلد ولد جسد رسم جزم عزم نزم له ولا جذب وصف عيب طاب بيت خصم له ونشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له من يشرك في ذاته وصفاته وآداته وآياته رؤية يتبرك بغيره من نبي وولي وتقي ونقي ونسيم وحسين وجميل وصغير وكبير فعليه الخسران والوبال ثم نشهد أن سيدنا وسندنا ومعصومنا ومنظومنا ومقصودنا أجدر الخلق جديرنا أعظم الخلق وأنور الخلق وأكمل الخلق وأشرف الخلق وأجمل الخلق وأحسن الخلق من الحسن والعدارة والهداية والحكاية والعناية أعلانا وأجلانا وأتقانا وأجهدنا وأزهدنا وأكبرنا وأخطرنا أحمد أنور أجدر أوسق أنور أجمل أكمل له ثم نشهد أن حبيب ربنا وصمدنا محبوب جدلنا ونزلنا إيماننا مبين فرقاننا هادي سبيلنا رونق جدراننا هو عدوة نظمة قدوة رتبة أسوة حسنة وبدلائله القاهرة الغالبة الظاهرة الباطنة سعد إلى سدرة المنتهى في ليلة المعراج كشف الدجى ثم دنا ثم دنا ثم دنا فتدلى فكان قاب قوسين أو أدنى فأوحى إلى عبده ما أوحى وقال الله تعالى في مقام آخر قل إن الموت الذي تفرون فإنه ملاقيكم ثم تردون إلى عالم الغيب والشهادة فينبئكم بما كنتم تعملون
वक़ाल अल्लाहु तआला फ़ी मक़ामिन आख़र ऐनमा तकूनू युदरिकुमुल मौत वलौ कुन्तुम फ़ी बुरूजिम मुशय्यदा। वक़ाल अल्लाहु तआला फ़ी मक़ामिन आख़र वलौ तरा इज़्ज़ालिमून फ़ी ग़मरातिल मौत वल मलाइकतु बासितू ऐदीहिम अख़रिजू अनफुसकुम अल-यौम तुजज़ौन अज़ाबल हून बिमा कुन्तुम तक़ूलून अलल्लाहि गैरल हक़ व कुन्तुम अन आयातिही तस्तकबिरून। वक़ाल अन्नबिय्यु सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अद्दुनिया मज़रअतुल आखिरा व फ़ी रिवायतिन उख़रा अद्दुनिया सिजनुल मुमिन व जन्नतुल काफ़िर। वक़ाल अन्नबिय्यु सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इग़्तनिम ख़म्सन क़ब्ल ख़म्सिन शबाबक क़ब्ल हरमिका व सिहतक क़ब्ल सुक़मिका व ग़िनाक क़ब्ल फ़क़्रिक व फ़राग़क क़ब्ल शुग़लिक व हयातक क़ब्ल मौतिक। सदक़ल्लाहु व सदक़ रसूलुहुन नबियुल करीम व नहनु अला ज़ालिका लमिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। इन्नल्लाहा व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। आशिक रसूल अब आवाज़ बुलंद महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात ते ॾाढा जागी करे दुरूद पाक पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन नबील उम्मी व अला आलिहि व सल्लिम तस्लीमन दाइमन अबदन अबदा। जॾहिं मौत आयुई त प्यारा प्यारो वंदई मोटाए न सघंदई। चो बेशक जॾहिं मौत आयुई त प्यारा प्यारो वंदई मोटाए न सघंदई। खणी लाश कांधी दफ़न लाइ हलंदई मोटाए न सघंदई। अबो ऐं अमा भाउ हर भेण प्यारी अबो ऐं अमा भाउ हर भेण प्यारी बट लुढ़क हारे थी ख़ामोश वेहंदई मोटाए न सघंदई। मुँह देख लिया आईने में पर दाग न देखे सीने में। मुँह देख लिया आईने में पर दाग न देखे सीने में। दिल ऐसा लगाया जीने में कि मरने को मुसलमान भूल गए। सामान 100 बरस का एक पल की खबर नहीं। आगा अपनी मौत से कोई बशर नहीं। अल्हम्दुलिल्लाह अज 30 जून सन 2022 बमुताबिक़ 30 ज़ुल्क़ाद सन 1443 हिजरी ख़मीस जे दिहाड़े जुम्मतुल मुबारक जी बाबरकत रात ज़िला घोटकी गोट सतार बख्श भयो में खुआरा स्टाफ जे बरसां मुझे प्यारे साथी मोहतरम जनाब हाफिज़ मोहम्मद मूसा भयो साहब जन जे वास्ते सां भाऊ हाजी ज़हूर अहमद साहब पंहिंजे मरहूम भाऊ अल्लाह रखियो जे रूह के ईसाल सवाब ॾियण जे लाइ
दोस्तनि ही ख़ैरात फ़ी सबीलिल्लाह जो प्रोग्राम रखियो आहे। रात जा तक़रीबन 12 थियनि था, मग़रिब खां वठी अल्लाह जे क़ुरान जी रहमत जो मींहुं वसियो आहे। नात ख़्वाननि अल्लाह अल्लाह जे रसूल जी सना बि कई आहे। सुबुह जी तयारी भी हले थी, वरी इंशाअल्लाह सुबुह जो साजर वरी ख़ैरात जो प्रोग्राम भी रखियल आहे। अल्हम्दुलिल्लाह मां दुआ कयां त अल्लाह ताला अॼो के हिन क़ुरान जी रहमत जो सवाब इन इलाइक़े जे सभिनी मरहूमनि मरहूमा जेके भी जहान छॾे विया आहिनि, अल्लाह सभिनी जे क़ब्रुनि जे मथां क़ुरान जी रहमत जो मींहुं वसाए। चवंदा आहिनि त 12 बजे खां पोइ वाइज़ ईअं हूंदो आहे जीअं सकरात वारे ते यासीन पढ़णु। हाणे तव्हीं ॿुधायो, जे निंड पियाओ त मां दुआ घुरां, जे जागो था त कुझु हलां। चङो जेके निंड पियाओ पंहिंजा 2 हथ मथे करे चओ सुभान अल्लाह। हे ॾिसे खणी आहे न, निंड पिया आहिनि या भुली विया? हलो शरीयत में भुल माफ़ आहे। भला जेके जागो था उहे नारो हणी करे चओ सुभान अल्लाह। अल्लाह बस हाजी जागे तो सभिनी खे जागाईंदो इंशाअल्लाह। मुंहिंजा दोस्तो, मूंखों अॻ में आशिक़ रसूल आशिक़ क़ुरान हज़रत मौलाना कारी अब्दुल शकूर सुमरो साहब तमाम बेहतरीन अंदाज में फ़ज़ाइल क़ुरबानी जे मौज़ूअ ते गुफ्तगू फरमाई। मां वरी मौज़ूअ खे मटाईंदे दिलि चाहियो त ख़ैरात जो जलसो आहे त कुझु ख़ैरात जे मौज़ूअ ते ॻाल्हाइजे। ही दुनिया जो जहान आरज़ी जहान आहे। असुल जेका ज़िंदगी आहे न दाइमी, उहा आख़िरत वारी ज़िंदगी आहे। कुरान शरीफ में भी रब ताला फरमायो आहे, कुल मताउ दुनिया क़लील, दुनिया जी हयातीअ जो सामान थोरो आहे। वल आख़िरतु ख़ैरुल लिमन इत्तक़ा वला तुज़लमून फ़तीला। आख़िरत वारी जेका ज़िंदगी आहे तमामु भली आहे परहेज़गारनि जे लाइ। ज़िले घोटकी जा मुसलमानों, तव्हां असां हिन वक़्तु ज़िंदगी जो जेको सफ़र तय था कयूं, असां हलूं था 3 जहान में। काए जहान में? 3 जहान में। पहिरों जहान क्रॉस करे आया हूं, उहो हो आलम अरवाह, रूहनि वारो जहान, सभु थी आयासीं। वरी ॿियो जहान हो आलम बतन, माना अमड़ जे पेट वारो जहान। तव्हां सभु माउ जे पेट में थी आया हो या ईअं ई लथा हो घोटकी में? नथा ॻाल्हायो? अब शर्म छो था कयो? मां भी थी आया आहियां, तव्हां भी थी आया हो। अमड़ जे पेट में थी आया आहियूं न, या ईअं लथा आहियूं? थी आया आहियूं। वरी 3 जहान जेको हाणे हले थो, इन जो नालो आहे आलम दुनिया। छा नालो आहे? दुनिया। केतिरा ॾींहं रहंदासीं दुनिया में? क़ुरान तो चए सुम्म सबील यस्सरा सुम्म अमातहु फअक़बरा। रब साईं तो फरमाए वरी मारींदोमांव, वरी क़ब्र में जाइ ॾींदोमांव। पर यार क़ब्र भी या नसीबा। केतिरा माण्हू दुनिया में हलिया विया सोना, उन्हनि जी क़ब्र भी कोन ठही। केतिरनि जा त जनाज़ा भी कोन थिया। केतिरनि खे त एजेंसियूं खणी वयूं, अगवा थी विया। उन्हनि जो अबु अम्मा उन्हनि जो मुंहुं भी कोन ॾिठो, अलाए जीअरा न अलाए मरी विया। मौलाना दुआ कंदो कर त शल जनाज़ो भी नसीब थी। केतिरनि खे त कफ़न भी कोन मिलियो। केतिरनि जा लाश समंडनि में दरियाहनि में लुड़ी विया। केतिरनि जा लाश जानवर खाई विया, उन्हनि जो मुंहुं भी कंहिं न ॾिठो। केतिरनि खे बाहि साड़े छॾियो जो उन्हनि जा हॾा भी कोन बचा। सुम्म अमातहु फअक़बरा। इहो 4थों जहान आहे। मरण खां पोइ इन जो नालो आहे आलम बरज़ख। वरी इन खां पोइ छा थींदो? वरी क़यामत थींदी, वरी महशर जो मैदान थींदो। 5हों जहान आहे आलम महशर। पोइ उते हिसाब किताब थींदो, हिकिड़ा जन्नत में, हिकिड़ा जहन्नम में। दुआ कयो त अल्लाह से तव्हां असांजे लाइ को जन्नत जो फ़ैसिलो फरमाए। बाबा नमाज जे मौज़ूअ में इख्तिलाफ़ आहे। रमज़ान जे रोज़नि में फ़िरके वारीअ जो, बरेलवियुनि जो, शियनि जो, देवबंदियुनि जो, वहाबियुनि जो इख्तिलाफ़ आहे। आज़ान में इख्तिलाफ़ आहे। दीन जे मसलकनि ते, दीन जे ॿियनि मसलनि ते इख्तिलाफ़ आहे। ज़कात में इख्तिलाफ़ आहे, हज में इख्तिलाफ़ आहे, आज़ान में इख्तिलाफ़ आहे। बाक़ी मौत हिकु अहिड़ी अटल हक़ीक़त आहे जो मौत में कंहिं बि फ़िरके वारीअ जो इख्तिलाफ़ ई कोन्हे। शिया भी चवनि था त मरणो आहे, नथा चवनि? बरेलवी भी चवनि था त मौत आहे।
असां देवबंदी भी चऊं था त दुनिया छॾींदासीं मरणो आहे अता के मौत अहिड़ी अटल हक़ीक़त आहे जो अमेरिका जा अंग्रेज भी चवंदा त मरणो आहे। हिंदुस्तान जा हिंदू वाणिया ओड भील बागड़ी सब चवंदा त मरणो आहे मौत बरहक़ आहे छो त अखियुनि सां ॾिसनि था। पर भलो मौत उहो आहे जेके कलमे सां नसीब थी। तॾहिं अल्लाह से फरमायो पंहिंजे कलाम कुरान मजीद में कुल्लु मन अलैहा फ़ान। ईअं न थकलनि वारी सुभान अल्लाह न हुजे, मुजाहिदनि वारी सुभान अल्लाह। अॼु तड़पी पियो जागी पियो अल्लाह जो कुरान सचो आहे। रहमत जी हवा भी हले थी, गर्मी भी खत्म थी वही, चो सुभान अल्लाह। चो तो कुल्लु मन अलैहा फ़ान व यबक़ा वजहु रब्बिका ज़ुल जलालि वल इकराम। जेको भांडो ठेवा दुनिया में रहंदो जरूर, नालो हमेशा रहंदो त मुझे अकेले रब करीम जो रहंदो। जेको हय्युल क़य्यूम तॾहिं त नंढे हूंदे मदरसे में पढ़ंदासीं, उस्ताद कलमा सेखारींदा हा। तव्हां सां सभु नंढे हूंदे चौथो कलमो पढ़ी आया आहियूं, उन में इन ॻाल्हि जो इक़रार करे आया आहियूं। चौथो कलमो तौहीद, तौहीद जी माना हिकिड़ाई, ला इलाहा इल्लल्लाह वहदहु ला शरीक लहू लहुल मुल्क व लहुल हम्दु युहयी व युमीत व हुवा हय्युल ला यमूत अबदन अबदा ज़ुल जलालि वल इकराम बियदिहिल खैर व हुवा अला कुल्लि शैइन क़दीर। नालो उन जो रहंदो जेको मौत हयाती जो मालिक आ। चए तो तबारकल्लज़ी बियदिहिल मुल्क व हुवा अला कुल्लि शैइन क़दीर। अज भयन जे गोठ में जेसी ताईं हिन ज़ुबैरी को साउंड जो आवाज तो वञे, अॼु तव्हांजे महले में वण वण ते, पन पन ते, दर दर ते, थांव थांव ते, घर जे वटे वटे ते, कणक चांवर जे दाणे दाणे ते सुभान अल्लाह कुरान जी रहमत जो मींहुं थो वसई। फरमाए तो तबारकल्लज़ी बियदिहिल मुल्क व हुवा अला कुल्लि शैइन क़दीर अल्लज़ी खलक़ल मौत वल हयात लियब्लुवकुम अय्युकुम अहसनु अमला। चए तो मौत के इन करे हयाती ॾिनी मां, वरी मौत ॾींदो मां ता त तव्हांजो हिसाब किताब थींदो। केड़ा चंगा अमल करे आया, केड़ा बुछड़ा अमल करे आया, केर मां रब के राज़ी करे आया, केर मां रब के नाराज करे आया। सही हिसाब किताब जो ॾींहुं बि मुक़र्रर आहे। बराबर कुरान थो चवे इन यौमल फ़स्ल कान मीक़ाता यौम युनफ़ख़ु फ़िस्सूरि फ़तातून अफ़वाजा व फ़ुतिहतिस समाउ फ़कानत अबवाबा व सुय्यरतिल जिबाल फ़कानत सराबा। अख माने कर निंड न कर। व सुय्यरतिल जिबाल फ़कानत सराबा इन जहन्नम कानत मिरसादा लित्ताग़ीन मआबा लाबिसीन फ़ीहा अहक़ाबा ला यज़ूक़ून फ़ीहा बरदन वला शराबा इल्ला हमीमन व ग़स्साक़ा जज़ाअन विफ़ाक़ा इन्नहुम कानू ला यरजून हिसाबा। तो क़यामत बरहक़ा इज़ा शम्सु कुव्विरत व इज़न नुजूमुन कदरत व इज़ल जिबाल सुय्यरत व इज़ल इशार उत्तिलत व इज़ल वुहूश हुशरत व इज़ल बिहार सुज्जरत व इज़ल नुफूस ज़ुव्विजत व इज़ल मौऊदत सुइलत बिअय्यि ज़ंबिन क़ुतिलत। हाथ मथे करो जो सुभान अल्लाह।
वरी तो चे क़यामत बरहक़ा इज़ा समाउल फतरत व इज़ल कवाकिबुन तसरत व इज़ल बिहार फुज्जरत व इज़ल कुबूर बुसरत अलिमत नफ्सुम मा क़द्दमत व अख़रत या अय्युहल इंसान मा गर्रक बिरब्बिकल करीमिल्लज़ी खलक़क फसव्वाक फअदलक फी अय्यि सूरतिम मा शाअ रक्कबक कल्ला बल तुकज़्ज़िबून बिद्दीन व इन्ना अलैकुम लहाफ़िज़ीन किरामन कातिबीन यअलमून मा तफ़अलून। कुलन ते मलाइका विहारिया तमाए हर गाल लिखनी दा, नेकी भी लिखनी दा, खबे कुले वारो गुनाह भी लिखई थो। ओ महशर जो मैदान थींदो बिहारे करे आमाल नमो गिचे में लटकाइंदो मां नथो चवां कुरान थो चे व कुल्ल इंसानिन अलज़मनाहु ताइरहु फी उनुक़े व नुख़रिजु लहू यौमल क़ियामत किताबन यल्क़ाहु मंशूरा। हर इंसान के आमाल नमो गिचे में लटकल होंदो। ओ शा हुकुम थींदो इक़रा किताबक पढ़ पंहिंजो आमाल नामो कफ़ा बिनफ़्सिकल यौमा अलैका हसीबा। हे आमाल नामो थी जंहिंमें लिखियो पियो थी त शराब जो बोतला रात जो पीतई। हे आमाल नामो थी हिन में लिखियो पियो थी त ज़िनाऊं कयई, रंडी बाज़ी छोरे बाज़ी जा कम कयई, रात जो ख़ल्क़ सुम्ही पई, चोरी पराए न्याणियुनि में हथ विधे गुनाह कयई। हे आमाल नामो लिखियो पियो थी त जुआ जे पतन सां रांदि खेॾे। आलिम सगोरा आया तोखे रोकियो भी सयूं, अड़े जुआ न खेॾजांइ, जुआ घर जा ॿई हथ नबी से फरमाया ॼण सूअर जी रत में भरल आहिनि। एॾो वॾो गुनाह हो, ज़िना भी गुनाह हो जो ईमान निकिरी वेंदो आहे। हा साईं, वरी शराब भी ॾींहं राति पीए पियो, ख़ुदा जो ख़ौफ भी न पियो थिएसि। हालांकि क़ुरान छा थो फरमाए, या अय्युहल्लज़ीना आमनू, ओ ईमान वारो कलमे वारो, इन्नमल ख़म्रु वल मैसिरु वल अंसाब वल अज़लाम रिजसुम मिन अमलि शैतान। हथ मथे करे जो क़ुरान सचो आहे। और साईं अब्दुल कादिर रिंद जी क़बर ते ख़ुदा रहमत करे। साईं रिंद साहब चवंदो, शाह साहब देवबंदियुनि जे वाइद जो जज ई क़ुरान आहे। असांजे जलसनि जो सिंगार क़ुरान आहे। क़ुरान को ॿार न वेंदासीं, मुशरिकनि जे जलसे में वेंदे त बेत मिलंदई, दोहीड़ा मिलंदई, पर देवबंदियुनि जे जलसे में ईंदे त निज क़ुरान मिलंदई। क़ुरान दिलनि तो कट लाए छॾींदो आहे। हथ मथे करे जो क़ुरान सचो आहे। जेको खणी आयो मलाइक उहो जिब्रील भी। नथा ॻाल्हायो। क़ुरान जे सोणे मोहम्मद जे क़ल्ब ते लथो सोणो मोहम्मद भी। क़ुरान जे शहर में आयो मके मदीने में उहे शहर भी। ओ ईमान वारो सॾे करे चयो थो शराब हराम आहे, शराब न पियो, पलीत शराब खां परे थियो। अड़े किने फ्रूट मां, किननि अंगूरनि मां, किननि फ्रूट मां किनो पलीत शराब आहे जो भेण मां जूं गारियूं ॾींदे, यारनि खे न सुञाणींदे, शराब पीअंदे पागल थींदे, चरियो थींदे। ए पलीत शराब न पी, मां अल्लाह तुझे लाइ जन्नत में आईनन फीहा तुसम्मा सलसबीला। पाक शराब तुझे लाइ जन्नत में रखियो आहे। रुगो शराब न, पर मूंखे राज़ी करे आ त मां जन्नत में तुझे लाइ चइनि तरफ़नि खां 4 नहरूं हणायूं। घणियूं नहरूं? 4 वायूं। काथे लिखल आहे? जंहिं सूरत में लिखल आहे उन सूरत जो नालो ई मुहम्मद आहे। तॾहिं त चए तो रब का प्यारा नाम मोहम्मद, सबसे प्यारा नाम मोहम्मद, चांद से रोशन नाम मोहम्मद, दूध से सुथरा नाम मोहम्मद, शहद से मीठा नाम मोहम्मद, तकबीर में कलमे में नमाजों में अजानों में हे नाम इलाही से मिला नाम मोहम्मद। तड़ी थे तो इश्क अहमद अजल ही से सीने में है, मैं यहाँ हूँ मेरा दिल मदीने में है। जेको ॾाढा सुभान अल्लाह करे, अल्लाह करे साईं हबीबुल्लाह शाह सां गॾु मदीने हले हिन साल।
जो आए से चवे अल्लाह करे घोटकीअ खां पंधु वञे मदीने जे पंध वींदे त पोइ 4 साल लगंदई जे बुखारी सही असां गॾु हलंदे हवाई जहाज में इंशाअल्लाह कराची खां पोइ 3 कलाकनि में मदीने हारोगो किराओ पंहिंजो पाण भरजाए बगी हल जाए मूंसां गॾु इश्क अहमद अज़ल की से सीने में है मैं यहाँ हूँ मेरा दिल मदीने में है दुआ कयो जेके हज ते विया आहिनि अल्लाह से उन्हनि जो हज क़बूल फरमाए वो भी त हाजियो जेको बैतुल्लाह जो तवाफ करे चेपो लब्बैक अल्लाहुम्मा लब्बैक ला शरीक लक लब्बैक त कातुल्लाह मो आवाज पे वचे ला लब्बैक वला सदैक ओ बदबख्त तुझी लब्बैक कबूल ही ना है रोई बैठो या अल्लाह सफर जो मुश्किलातूं थकावट सफर जी परे को आयो आ रब मां केड़ो डो केवा तुझे दर ते हाज़िरी खणी आवा अल्लाह तू ही त दुआन जो कबूल कंदड़ा कातुल्लाह जे गिलाफ के पकड़े करे चवे तो लब्बैक अंदर आवाज तो अचे ला लब्बैक बदबख्त तुझी हाज़िरी कबूल नाए वला सादैक तुझो अचणी नेक बख्त कबूल नाए मानू दिसन था ये रणियों थो करे जो मुझा मौला जे करे कबूल न कई वरी मां 2 साल ईंदो साईं अल्लाह गंज दिनोस मालदार मानू वरी 2 साल हज ते आयो वरी जे तो लब्बैक अल्लाहुम्मा लब्बैक ला शरीक लक लब्बैक आवाज तो अचे ला लब्बैक वला सदैक तो एड़ो गुनाह जो कम कयो जो मां खुदा कबूल ही न कंदो मां तुझी हाज़िरी रणियों थो करे रोए थो वरी 3 साल आयो वरी 4थे साल आयो वरी 5 साल आयो 5 साल गुजरी विया मुसलसल आवाज पे अचे बदबख्त तुझी हाज़िरी कबूल नाए माण्हुनि ताना ॾिना माण्हुनि मेणा ॾिना अरे ज़ालिम तू न ईंदो कर हज ते अला केॾो रब खे नाराज़ कयो थी जो तुझे करे मता खुदा ॿियनि जा हज बि कबूल न करे न ईंदो कर इन जी अखियुनि मां पाणी थो वहे वरी 6 साल आयो सुञाणनि पिया हर साल ईंदड़ बि उनखे सुञाणनि पिया हिकिड़ो बदबख्त आहे हर साल हज ते ईंदो आहे रणियूं कंदो आहे पर ख़ुदा उनखे क़बूल ई न कंदो आहे आख़िर 7 साल बि आयो आवाज़ ॾिने लब्बैक आवाज़ आयो ला लब्बैक तुझी लब्बैक कबूल न आहे हिकिड़े तानो ॾींदे चएसि त जॾहिं ख़ुदा कबूल नथो करे त निभागा अचे छो थो अखिल मो नीर वगी आयस रोई करे उनके अशद आंगुर सा कातुल्लाह दे इशारो करे अखिल मो नीर वाए करे चवे सो अदा भला हिन दर खो सवा ॿियो को दर आहे त ओॾे वञा जॾहिं इहे लफ़्ज़ चई त अल्लाह ताला जी रहमत के जोश आयो हातिफी आवाज़ आयो मुंहिंजा बाना जे एडी उम्मीद खणी आवा 7 साल मुझे दर के नथो छड़े बस रो न तुझा गोढ़ा बैतुल्लाह जी जमीन ते हेठ न किरंदा मां खुदा 7 सालन जा हज कबूल करे बख्शे छड़ियो मां खुदा राजी थे त देरी नाए बाना तू त दिल जी इखलास सा मारे उम्मीद त खणी आना कुल या इबादी अल्लज़ीना असरफू अला अनफुसिहिम ला तक़नतू मिर रहमतिल्लाह भला मुझो दो अच्छा माके व्यारे 12 बजे वाज़ नो दवाने निंड पिया हो जागो था मुखे तो साईं मोहम्मद मूसा चो भली साजुर चे भी तुझो बयान आखिरी आ सैयद जी दुआ आखिरी आ 2 मिनट मूसा गालायो सुभान अल्लाह डाडा ला तक़नतू मिर रहमतिल्लाह मुझी रहमत को मायूस न थो इन्नल्लाह यगफिरु ज़ुनूब जमीआ इन्नहु हुवल गफूरुर रहीम दुनिया जो जहान आरजी थव असल जिंदगी हुआए इते को 40 साल जिंदा रहो को 50 साल को 60 साल आखिर हला वेंदासी अर्ज पे कया जन्नत में 4 नहरूं शराब के छड़े दे त रब साईं तो फरमामा तुझे ला 4 नहरूं जन्नत में हणायूं रब केड़ियूं बुधो कुरान चेतो फीहा अनहारुम मिन माइन गैर आसन सखर वारा मिठे पानी जेला रोइन था अज मां मस्तूरात में बयान कयो बेपारी नमाज का सखर में
औरतुनि जी जमात में मुंहिंजो प्रोग्राम रखियल हो, ईअं पर्दे में लाउड पियो हो, अधु कलाक दर्स ॾिनोसीं। अल्लाहु अकबर। पाणीअ जे लाइ रोइनि पिया त साईं 2-3 ॾींहं पाणी बंदि थो थी वञे, साईं पीअण जे लाइ पाणी कोन्हे। असांजे इलाइक़े में ॿियनि इलाइक़नि में हड़तालूं लॻियूं पियूं, सारियुनि जे पोखण जे लाइ पाणी कोन्हे। रब साईं तो फरमाए मूंखे राज़ी करे आ, हली आ त मां तोखे जन्नत में मिठे पाणी जी नहर हणाए ॾिनी आहे, बग़ैर फ्रिज जे पाणी, मिठो बि, थधो बि, साफ़ बि। वरी जन्नत में ॿिए पासे को वअनहार मिन लबनिन लम यतगय्यर ताम। घोटकी वारो 120 रुपया किलो खीर जो मिलेव थो, सो बि पाणीअ जहिड़ो। रात जो फ्रिज में न रखो, सुबुह सां चांहि कोन ठहे। अचो मां रब खे राज़ी करे चो, क़ुरान में लिखायो थे मां तव्हांजे लाइ जन्नत में खीर जी बि वाई हणाई आहे। लखे साल गुज़री विया, न खीर जो रंग फिरियो आहे, न ज़ाइको फिरियो आहे। मिन लबनिन लम यतगय्यर ताम, बग़ैर फ्रीज़र जे, बग़ैर फ्रिजनि जे जन्नत जो खीर माखीअ खां वधीक मिठो आहे, दुनिया जे खीर खां वधीक छो आहे। अल्लाह नसीब कराईंदो। साईं भला 3 पासे को कहिड़ी नारा जन्नत में, ॿुधो क़ुरान। वअनहारुम मिन खमरिन लज़्ज़तिन लिशारिबीन, जन्नत जे पाक शराब जी बि वाई हणाई आहे तव्हांजे लाइ। ऐं चौथे पासे को वअनहारुम मिन असलिम मुसफ़ा, घोटकीअ में माखीअ जो शीशो 5000 में मिले, सो बि मिलावट वारी माखी। असुल माखी त मिले ई कोन थी। असां मौलवियुनि खे अञा मुफ़्त में मिले थी, कच्चे में वञूं था वाइज़ करण, मिड़े कच्चे जा माण्हू झंग जा ॾियनि था, असुल मिले किथे थी। पर माखे राज़ी करे आ, मां अल्लाह जन्नत में तुंहिंजे लाइ माखीअ जूं वायूं हणायूं, जन्नत जी माखी। सुभान अल्लाह। मौत जी तयारी कर। मौत छाखे चइबो आहे? ही ख़ैरात जो जलसो आहे, जो भाऊ अल्लाह रखियो असां वटि कोन्हे, अल्लाह उनजी क़बर ते रहमत करे। मरणो सभिनी खे आहे, अॼु ॿियनि खे कुला थो ॾियो, सुभाणे तोखे बि कुलो ॾेई खणंदई। अल्लाह। अॼु ॿियनि जा जनाज़ा पढ़े थो, कॾहिं तुंहिंजो जनाज़ो बि थींदई। ॼमण सां आज़ान मिली वई, आज़ान खां पोइ 15 मिंट नमाज़ में हूंदा आहिनि। रब साईं तो फरमाए ॿुधो, इशारो मिली थो वञे, ॼमण सां तुंहिंजे कन में आज़ान थी, जीअं आज़ान खां पोइ 15 मिंटनि में नमाज़ थींदी आहे, ईअं सम्झो आज़ान ॼमण सां थींदी आहे, वरी तुंहिंजी जेका नमाज़ पढ़बी आहे न, तुंहिंजे जनाज़े वारी नमाज़, तुंहिंजी नमाज़ ॼण 15 मिंटनि जी हयाती थी सॼी। सॼी ज़िंदगी तुंहिंजी बसि 15 मिंट आहे। इन जे लाइ अची कूड़ो थो ॻाल्हाए, इन हयातीअ जे लाइ वेठी गिला थो करे माण्हुनि जो, आलिमनि में एब थो ॻोल्हे, गिलाऊं थो करे, रब खे नाराज़ थो करे, कूड़ थो ॻाल्हाए। सोच उन जान जे लाइ तयारी कर। मौत बरहक़ आहे। मौत भला चइबो छाखे आहे? मौत जी तारीफ़ त ॿुधो न। मौत पंहिंजी तारीफ़ कंदे चए थो, अनल मौतुल लज़ी अफ़रक़ु बैनल बनाति वल उम्महात। मौत चए थो जॾहिं मां ईंदो आहियां त पोइ न्याणियुनि खां अमड़ जुदा थी वेंदी आहे, अमड़ खां न्याणियूं जुदा थी वेंदियूं आहिनि। अल्लाह। मौत पंहिंजी तारीफ़ कंदे चए थो, अनल मौतुल लज़ी अफ़रक़ु बैनल अख़ वल अख़वात। जॾहिं मां ईंदो आहियां त पोइ भाइरनि खां भेनरियूं जुदा थी वेंदियूं आहिनि, भेनरुनि खां भाइर जुदा थी वेंदा आहिनि। अनल मौतुल लज़ी अफ़रक़ु बैन ज़ौज व ज़ौजते। मौत पंहिंजी तारीफ़ कंदे चए थो, कॾहिं मां ईंदो आहियां त पोइ घरवारीअ खां मुड़ुसु जुदा थी वेंदो आहे, मुड़ुस खां घरवारी जुदा थी वेंदी आहे। शल अल्लाह रहम करे कंहिं जवान जी, हाँ साईं, के जवान औरत जो जवानीअ में मुड़ुस न मरे, बेवा औरत जी ज़िंदगी ॾुखी गुज़रदी आहे। अल्लाह रहम करे कंहिं कुराड़े शख़्स जी घरवारी वफ़ात न करे, इन कुराड़े जी बक़ाया ज़िंदगी घरवारी खां पोइ ॾुखी गुज़रदी आहे। जेका ख़िदमत घरवारी कंदी, मुड़ुस जी अहिड़ी ख़िदमत बि त का औरत न करे सघंदी न। अनल मौतुल लज़ी आमरुल क़ुबूर। मौत चए थो जॾहिं मां ईंदो आहियां त पोइ कोडर कुल्ले ते पोइ क़बर तयारु थींदी आहे। अनल मौतुल लज़ी अख़रबु दियार। मौत चए थो जॾहिं मां ईंदो आहियां त पोइ घर बि वीरान करे छॾींदो आहे। ख्वारा स्टाफ ज़िले घोटकी जा मुस्लमानों भयन जे ॻोठ में न ख़ैरात जे जलसे में अचण वारो कंहिंजे मरण सां मौत चए थो, अनल मौतुल लज़ी अख़रबुल क़ुसूर। सॼी ओताक वीरान थी वेंदी आहे।
बंगलो वीरान थी वेंदो आहे, कंहिंजे मरण सां सॼो ॻोठु यतीम थी वेंदो आहे, कंहिंजे मरण सां सॼो तालको यतीम थी वेंदो आहे, कंहिंजे मरण सां सॼो ज़िलो यतीम थी वेंदो आहे, कंहिंजे मरण सां सॼो सूबो यतीम थी वेंदो आहे। मौलाना दुआ कर त शल कलमे सां मौत थिए, पर कलमो बि तॾहिं ईंदो ज़बान ते जॾहिं पीउ माउ खे राज़ी कंदासीं। जे पीउ माउ नाराज़ हूंदई त मरण महिल कलमो बि नसीब न थींदई। माउ खे गारी थो ॾे, कुती मानी छो न थी ॾे, अछी ॾाढ़ी वारे पीउ खे यारनि जे करे बुझा थो ॾे, मिल्कत जे करे पुट पीउ खे कुटियो आहे। हिकिड़ी जात मां वाइद ते वियुमि बलोचिस्तान, पीउ पियो चवे साईं हबीबुल्ला छा दुआ घुर त ख़ुदा मुंहिंजे पुटनि खे मारे त मुंहिंजी जान छॾे। मां इलाइक़े जो नालो नथो खणा, गिला थींदी। हिकिड़ी जात वरी पुट पिया चवनि साईं दुआ घुर त असांजो पीउ मरे त को मिल्कत जा वारिस थियनि। अहिड़ी दुनिया किनी जो पुट तयारु थियनि त अलाह करे बाबू मरे जल्दी त मिल्कत खणो। कुल मताउ दुनिया कलील, अरे दुनिया किनी आ, छो दुनिया में गरक थी वियो आहे। दुनिया सिजनुल